अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल सुजाग न्यूज़ 1 नहीं आया वज़ीर उंडड़ खबर शामिल कई था शौकत संगराजी असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी मटियारी अब्दुल मजीद ज़ोरानी टाउन कमेटी मटियारी स्टाफ सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि गिटियुनि जो दौरो करे टाउन ज़ामिया खे सफ़ाई सुथराई स्ट्रीट लाइट ऐं ट्रेन सिस्टम जी सफ़ाई जूं बहितर सहूलतूं फराहम करण लाइ हंगामी बुनियादनि ते हिदायतूं जारी कयूं। एडमिनिस्ट्रेटर अब्दुल मजीद ज़ोरानी टाउन ज़ामिया खे हिदायतूं ॾींदे चयो त शहरनि खे सफ़ाई जूं बहितरीन सहूलतूं उन्हनि जो बुनियादी हक़ आहे जंहिं ते कंहिं क़िस्म जी ग़फ़लत सुस्ती ऐं लापरवाही खे बर्दाश्त न कयो वेंदो। हिन चयो त सभु पंहिंजो कमु ईमानदारी दयानतदारीअ सां कनि ऐं लापरवाही कंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खंयो वेंदो। हिन चयो त शहर वासियुनि जे तामन सां शहर खे साफ़ सुथरो रखण जी हर मुमकिन कोशिश कई पई वञे ऐं सफ़ाई जे अमले खे पिणु सख़्तु हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त उहे पंहिंजी ड्यूटी ईमानदारीअ सां कनि। हिन चयो त टाउन कमेटी मटियारी ऐं अवाम जी सहूलियत लाइ कंप्लेन सेल जोड़ियो वियो आहे जिते शहरी पंहिंजूं शिकायतूं दर्ज कराए सघनि था। जॾहिं त शहर जे 7 वार्डनि में सफ़ाई सुथराई जे हवाले सां इंचार्ज पिणु मुक़ररु थियल आहिनि जेके पंहिंजनि इलाइक़नि में सफ़ाई जे कम खे मॉनिटर करे रहिया आहिनि। एडमिनिस्ट्रेटर अब्दुल मजीद ज़ोरानी टाउन कमेटी मटियारी पारां हलंदड़ तरक़ियाती कमनि जो पिणु जाइज़ो वरितो ऐं उन ते इत्मिनान जो इज़हार पिणु कयो। उन मौक़े ते महफूज़ जुमानी, आबिद हुसैन, काज़ी खैरुल बशर, दिलशाद सुबह पोटरो ऐं ॿिया पिणु साणस गॾु हुआ। सुजाग न्यूज़ 1 में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ 1।